खबर शामिल कई पिया कंडियारो में रिपोर्ट जमील अहमद सरगानी जी। कंडियारो बरसा गोठ जाम नूरल वासी पोरियत लाल बख्श सोलंकी अवामी प्रेस क्लब में एहतजाज कंदे ताईंद चयो आहे त महीनो अॻु असांजे घर गोठ तनिया बका शाह वासी मुमताज़ अली जी वॾी घरवारी मुंहिंजी ज़ाल 6 ॿारनि जी माउ ख़ालिदा के बेनज़ीर वारनि पैसनि जो ॾटो ॾेई वठी वई आहे, जंहिंखे 1 महीने खां वधीक अरसो गुज़री वियो आहे। अञा ताईं पतो नाहे पियो, जंहिंजी NC कंडियारो थाणे ते दाख़िल कराई आहे ऐं शक आहे त मुंहिंजी घरवारी खे औरत अगवा कयो आहे। पोरियत दाइंद चयो त रावण जी मुमताज़ रावण जी वॾी घरवारी मुंहिंजी घरारीअ खे बेनज़ीर जे पैसनि जो ॾटो ॾेई वठी हली वई आहे। अॼु ताईं गुम थी वई आहे, तंहिं ते महीनो थी वियो आहे ऐं मुंहिंजा साहुरा मूंखे मारण था चाहिनि, धमकियूं ॾेई था ॾियनि त मुंहिंजी घरारी मुंहिंजो बाड़ी कई आहे, गुम करे छॾियो आहे। मां ॿार था थिया त मां पाई कोन्हा, जब मां नथी कयां त मां छा कयां? तंहिं ते मूंसां ॿुधाए मदद कयो। महिरबानी करे मुंहिंजी घरारी जी तस्वीर आहे, सुभाणे मूंखे मां वरी मुंहिंजे ज़िमे नाणे जे ज़िमे में मुंहिंजो सहुरो ऐं मुंहिंजा साला आहिनि।